दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी जेका अॼु अचण वारी क़िस्त आहे इन जे बारे में हिकु बहितरीन अपडेट अची चुकी आहे। दोस्तों ही जेका अपडेट आहे मां तव्हांजे लाइ ॾाढी महिनत करे आंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में इन वीडियो खे ज़रूरु आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, जीअं कि तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। दोस्तों पहिरियां नंढड़ो अर्ज़ु आहे, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे भी ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। मां ॿुधाईंदो हलां दोस्तों उहा कहिड़ी अपडेट आहे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त अॼु ड्रामो जेको स्टार्ट थींदो तव्हांखे मां काफ़ी कहाणी ॿुधाए छॾी आहे त बाबा कीअं स्टार्ट थींदो। बिल्कुलु दोस्तों थोरो उन ते नज़र हणूं था अॻिते, पोइ तव्हांखे मां वरी पंहिंजी जेका नई अपडेट आहे उहा बि तव्हां शेयर कंदो हलां। दोस्तों अचण वारी क़िस्त में त तव्हांखे ख़बर आहे, मां ॿुधायो हुयो पोइ क़िस्त में पहिरीं ॻाल्हि त बख़्त ऐं जेको भावल उहो मीर खे पकड़ण जे लाइ तयारी करे तव्हां वेंदा ऐं नवाब खान पुलिस थाणे में वेंदो ऐं जेको आहे उहो वरी मूसा खे झुकाइण जे लाइ उनजे मथां तंज़ कंदो ऐं जेको आहे सिजावल खान आहे उहो नवाब खान न भाईंदो त पप्पू भी नवाब खान जो माण्हू आहे या शेरनी जो। ऐं नवाब खान सां विढ़णो आहे त नवाब खान जे तरीक़े सां विढ़णो आहे जीअं नवाब खान ॿियनि सां विढ़ंदो आहे। ऐं शेर अली पप्पू खे दिलासा ॾेई विहारे छॾींदो त तूंखे हाणे हिते कोई हथु न लाहींदो, कोई माई जो लाल न आहे जो तोखे चवे तूं हिते ई रहो, सुकून सां रहो। मां ॾिसां इहो शेर अली सजावल कीअं थो मूं ॾे अचे तोखे हथु लाहिण। अॻे ई सजावल मुंहिंजा पुराणा पलांद रहंदा आहिनि। ऐं दोस्तों नई अपडेट इहा आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरवरी महीने में ख़बरूं अची चुकियूं आहिनि त मोहब्बतुनि जो माग ड्रामो हली सघे थो। ऐं मोहब्बतुनि जो माग हलियो त 8:15 ते स्टार्ट कयो वेंदो राति जे टाइम। हाणे बसि हिकु ॿ ॾींहं बचा आहिनि फरवरी महीने खे ऐं सॼी पूरी जी पूरी अपडेट वरी साम्हूं अची वेंदी। ठीकु आहे दोस्तों।